अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक। जीअं त प्रीवियस वीडियो में असां फ्रेज़ खे सम्झोसीं, फ्रेज़ खां पोइ क्लास खे सम्झोसीं। सो हिन वीडियो में असां फ्रेज़, क्लास ऐं हुन खां अलावा सेंटेंस खे पाण में कंपेयर कंदासीं ऐं ॾिसंदासीं त इन्हनि टिनिनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। सो सभ खां पहिरियां फ्रेज़ खे ॾिसूं। इट इज़ अ ग्रुप ऑफ वर्ड्स। फ्रेज़ छा आहे? ग्रुप ऑफ वर्ड्स जो हिकिड़ो मजमूओ, हिकिड़ो मेड़ आहे लफ़्ज़नि जो। उन खां पोइ क्लास में ॾिसूं, इट इज़ अ ग्रुप ऑफ वर्ड्स। क्लास बि ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, लफ़्ज़नि जो मेड़ आहे। ही त पोइ साॻा था बीहनि, असां हिननि में फ़र्क़ु कीअं पैदा कंदासीं? चलो अॻिते ॾिसूं सेंटेंस में। इट इज़ अ ग्रुप ऑफ वर्ड्स। सेंटेंस बि लफ़्ज़नि जो हिकिड़ो मेड़ आहे। ही ग्रामर आहे या मज़ाक आहे? असां चऊं था त हिन टिनिनि में फ़र्क़ु आहे, पर हिते त टई ॻाल्हियूं सेम थियूं बीहनि। चलो अञा अॻिते था ॾिसूं। इट डज़ नॉट हैव सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन। फ्रेज़ में छा थो चए? इट डज़ नॉट हैव सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन। सब्जेक्ट ऐं वर्ब जो हिते कॉम्बिनेशन असांखे न आहे मिलंदो फ्रेज़ में। ठीकु आहे, सब्जेक्ट ऐं वर्ब असांखे हुते न आहिनि मिलंदा। पर ॾिसूं क्लास में, इट हैज़ सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन। इन में असांखे मिलंदा आहिनि। हिते थोरो फ़र्क़ु बीठो। पहिरियां त फ़र्क़ु ई न पियो मिले। असां त परेशान थी वियासीं त हिन टिनि टॉपिक्स में असांखे फ़र्क़ु ॻोल्हणो आहे, पर ॻाल्हियूं त सेम थियूं बीहनि। सो अहिड़ी ॻाल्हि न आहे, ग्रामर मज़ाक न आहे, ग्रामर जी नंढी नंढी पॉइंट बि अहम आहे। सो फ्रेज़ में असांखे सब्जेक्ट वर्ब नथा मिलनि, पर क्लास में असांखे सब्जेक्ट वर्ब ऐं हुनजो कॉम्बिनेशन मिले थो। सेंटेंस में ॾिसूं, इट हैज़ सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन। सेंटेंस में भी असांखे सब्जेक्ट वर्ब जो कॉम्बिनेशन मिले थो। फ्रेज़ में नथो मिले, क्लास में मिले थो, ऐं पोइ सेंटेंस में भी मिले थो। हाणे हिकु ॻाल्हि अहिड़ी आहे जेका फ्रेज़ खे हिन ॿिन्हिनि खां अलॻि करे थी बीहारे। बाक़ी न त ही ॻाल्हि टिनिनि में सेम आहे। हिन टिनिनि में असांखे ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ मिलंदा। इहा ॻाल्हि हिकिड़ी कॉमन आहे जेका हिन टिनिनि खे हिकु जहिड़ो करे थी। पर सब्जेक्ट ऐं वर्ब जो कॉम्बिनेशन फ्रेज़ में असांखे नथो मिले, बाक़ी क्लास ऐं सेंटेंस में मिले थो। इन वजह जे करे फ्रेज़ असां हिननि खां अलॻि था कयूं। ठीकु आहे, उन खां पोइ था ॾिसूं, इट डज़ नॉट शो कंप्लीट मीनिंग। फ्रेज़ असांखे पूरी माना, कंप्लीट सेंस, कंप्लीट मीनिंग न आहे ॾेखारींदो। क्लास में ॾिसूं, इट कैन आर कैन नॉट शो कंप्लीट मीनिंग। क्लास असांखे कंप्लीट माना ॾेखारे बि थो, न बि ॾेखारे थो। इहे ॿ ॻाल्हियूं थो करे। फ्रेज़ त असां सिधी ॻाल्हि करे बीठो आहे, बाबा मां कंप्लीट माना पूरी ॻाल्हि न कंदो, अधूरी ॻाल्हि कंदो आहे, पोइ सम्झे न सम्झे मुंहिंजे मथे जो सूर न आहे। पर क्लास छा थो चए त मां पूरी ॻाल्हि बि ॿुधाईंदो आहियां, कंप्लीट माना पूरो सेंस बि ॾींदो आहियां, पर कॾहिं न बि ॾींदो आहियां। ही ॿ ॻाल्हियूं थो करे, ही ॿ चेहरा थो ॾेखारे। इहो छाजे करे? इन जे लाइ वरी क्लास जो हिकिड़ो अलॻि वीडियो ठाहिणो पवंदो, जंहिंमें डिटेल सां असां क्लास खे पढ़ंदासीं। हिन वीडियो में असांखे सिर्फ़ु हिन टिनिनि खे कंपेयर करिणो आहे। जेकॾहिं तव्हांखे क्लास सुठी तरह ईंदो आहे या तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर आहे क्लास जे लाइ, त ठीकु आहे। जेकॾहिं न आहे, तव्हां क्लास जे लाइ कंफ्यूज़ आहियो त क्लास ईअं छो आहे, क्लास छा आहे, हुनखे डिटेल सां पढ़णु था चाहियो, त मूंखे कमेंट में येस ज़रूरु लिखिजो, त मां नेक्स्ट वीडियो क्लास जे लाइ ठाहियां, जंहिंमें मां डिटेल सां क्लास क्लियर कंदुसि। जेकॾहिं तव्हांजो क्लास क्लियर आहे त तव्हां मूंखे सेंटेंस लिखंदव कमेंट में, त जीअं मां सेंटेंस खे अॻिते डिफाइन कयां। सेंटेंस हिकिड़ो वॾो टॉपिक आहे, टाइम कंज्यूमिंग टॉपिक आहे। सो इनखे पढ़ाइण जे लाइ मूंखे कुझु वीडियोस ठाहिणा पवंदा, हिन में थोरो टाइम लॻंदो। हाणे इहो तव्हां ते आहे त तव्हां क्लास था पढ़णु चाहियो या सेंटेंस था पढ़णु चाहियो। जंहिंजा कमेंट्स घणा हूंदा, मां नेक्स्ट वीडियो उहो ई ठाहे अपलोड कंदुसि। बहरहाल हाणे अचो त सेंटेंस ते, इट ऑलवेज शोज़ कंप्लीट मीनिंग। हाणे सेंटेंस त असांखे हमेशह पूरी ॻाल्हि कंदो आहे, पूरी माना ॾेखारींदो आहे, क्लियर कंदो आहे, बाबा हीअ ॻाल्हि हीअं थी, उन में असांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो आहे। क्लास असांखे पूरी ॻाल्हि ॿुधाईंदो बि आहे, न बि ॿुधाईंदो आहे। हिन जा ॿ चेहरा आहिनि। उन खां पोइ ॾिसो फ्रेज़। फ्रेज़ असांखे पूरी ॻाल्हि कॾहिं न कंदो, हमेशह अधूरी ॻाल्हि कंदो आहे। जेकॾहिं लफ़्ज़ अहिड़ा हुजनि 3-4 मिलियल, जंहिंमां तव्हांखे अधूरो सेंस थो मिले, पूरी ॻाल्हि तव्हांखे नथी सम्झ में अचे, त उहो फ्रेज़ आहे। जेकॾहिं पूरी ॻाल्हि सम्झ में अचे थी, त उहो सेंटेंस आहे। बाक़ी क्लास कॾहिं पूरी ॻाल्हि कंदो आहे, कॾहिं न कंदो आहे। क्लास खे सम्झण जे लाइ असांखे हिनखे डिटेल सां पढ़णो पवंदो।